नासी नवा खे आगाह कयूं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साफ़ जे आलमी ॾींहं ते पैगाम जारी कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आमराणी सोच जमहूरियत ते राताऊं हणण वारे मौक़े जी ॻोल्हा में हूंदी आहे। बिलावल भुट्टो चयो त इहा सोच हर वक़्तु आज़ाद सहाफ़त खे घुटो ॾियण लाइ तयारु रहंदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मीडिया जी आज़ादीअ ते पाबंदी जमहूरियत खे कमज़ोर करण ऐं मुआशिरे में ॾपेड़ जो सबबु बणिजे थी। जमहूरियत जी बहाली लाइ पीपी ऐं सहाफ़ियुनि जो इत्तिहाद मज़बूत रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी पंहिंजे दौर में सहाफ़ियुनि ते लॻल कारनि क़ानूननि जो ख़ात्मो कयो। ब्रेकिंग न्यूज़ हम सां शेयर कयूं पिया। सहाफ़ियुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो पैगाम जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त आमराणी सोच जमहूरियत ते राताऊं हणण वारे मौक़े जी ॻोल्हा में हूंदी आहे। हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर शबीर लाचारी लाइन ते मौजूदु आहे। शबीर, आगाह कजो, ॿियो छा चवणो हो बिलावल भुट्टो ज़रदारी जो? बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सहाफ़त जे आलमी ॾींहं ते पैगाम ॾींदे चयो आहे त आमराणी सोच पाकिस्तान में हर वक़्तु जमहूरियत ते राताहो हणण जे मौक़े जी तलाश में रहे थी। संदसि चवणु हो त ही उहा ई सोच आहे जेका आज़ादी सहाफ़त जो गलो बि जेका आहे दॿाइण चाहे थी ऐं हर वक़्तु तयारु रहंदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त मीडिया जी आज़ादी ते पाबंदी जमहूरियत खे कमज़ोर ऐं मुआशिरे खे तक़सीम इंतशार जो सबबु बणिजे थी। हुन चयो जमहूरियत जी बहाली ऐं मज़बूती लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सहाफ़ियुनि जो इतिहाद हमेशह मज़बूत रहियो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे दौरनि में जेको आहे सहाफ़त ते जेके बि पाबंदियूं हुयूं उनजो ख़ात्मो कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजी क़यादत ख़िलाफ़ पाकिस्तान में बदतरीन मीडिया ट्रायल थींदो रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त मीडिया ट्रायल जो निशानो बणजण बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि सहाफ़त जी आज़ादी जी जेका आहे उहा इनकारी न रही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत में हुजे या अपोज़िशन में सहाफ़त जे आज़ादी जे हवाले सां हमेशह उनजो हिकिड़ो ई मौक़िफ़ रहियो आहे त हिन मुल्क में सहाफ़त खे आज़ादी मिलणु घुरिजे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾिनो।